गडियारे में बदमनी ते ज़ाब्तो न आयो। ख़ानगी स्कूल जे उस्ताद खां मोटरसाइकिल फुर। क़ौमी शोहरत हथियारबंद साकिब अब्बासी खां हथियारनि जे ज़ोर ते सीडी मोटरसाइकिल 4 लाख आईफोन 40,000 रोक रक़म फुर करे फ़रार थी विया। फुर मुतासिर साकिब अब्बासी एहतजाज कंदे ॿुधायो त असां खां हथियारनि जे ज़ोर ते सीडी मोटरसाइकिल रोक रक़म मोबाइल फ़ोन फुर कई वई। ॿिए तरफ़ गडियारो कलतार मोहल्ला मां इमरान कुरैशी जे दर तां नामालूम चाबी चोर मोटरसाइकिल काहे फ़रार थी विया आहिनि। गडियारो रोड सां ॻोठ गाज़ी ख़ान गोपांग वासी जावेद गोपांग खां कंधरा लिंक रोड तां मोटरसाइकिल रोक रक़म ऐं ॿिए पासे ॻोठ बहराम खान मुंगण वासी महराज मुंगण खां नामालूम फ़ौरन 58,000 रोक रक़म मोबाइल फ़ोन फुर करे फ़रार थी विया आहिनि। इलाइक़े वासियुनि शहरनि पारां DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं SSP नौशर फिरोज़ खे गडियारो में वधी वियल बदमनी जो नोटिस वठी फुर थियल मोटरसाइकिल वापसि कराइण जी अपील करे छॾी आहे। ॿी सूरत में शटबंद हड़ताल जो चिताव ॾेई छॾियो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।